Okay. Welcome to all. We will start the program now. एक मिनट जय झूलेलाल सिंधी एसोसिएशन जे तरफां मां डॉक्टर नीलम मूलचंदानी असांजे कॉलेज जी प्रिंसिपल आर.के. तलरेजा कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस एंड कॉमर्स जी प्रिंसिपल डॉक्टर गीता मेनन, सिंधी एसोसिएशन जी कन्वीनर प्रोफेसर जया भोजवानी मैडम, फिजिक्स डिपार्टमेंट जी एचओडी प्रोफेसर नीलम कपूर, अॼोके ॾींहं ऐं कार्यक्रम जी मुख्य अतिथि मिसिस हीना शहदादपुरी, इंग्लिश एसोसिएशन जा सभई मेंबर, मुंहिंजा सहभागी ऐं प्रोफेसर्स अलग अलग डिपार्टमेंट मां जंहिं ज्वाइन कयो आहे अॼु जो कार्यक्रम, अगरि मां उन्हनि जा नाला खणा त हेमा मदन, प्रोफेसर मंजू श्री डोले, संगीता मनकानी मैडम, शांता जन्यानी मैडम, ज्योति साधवानी मैडम, ममता मैडम, प्रिया बिजलानी मैडम, सुनित परयानी सर, भरत खत्री सर। अगर कंहिंजो नालो मूंखां रहिजी वियो आहे त मां पहले ई माफ़ी थी घुरां। असांजे कार्यक्रम में जेके ॿाहिरां महिमाननि जंहिं बि ज्वाइन कयो आहे ऐं मुंहिंजा प्यारा विद्यार्थी सभिनी खे तहे दिल सां मां हिन प्रोग्राम में, हिन कार्यक्रम में स्वागत करे रही आहियां। अॼोको प्रोग्राम हिन साल 2021-22 सिंधी एसोसिएशन जो आगाज़ एक्टिविटीज़ ऐं कार्यक्रम जो आगाज़ करे रहियो आहे। हिन प्रोग्राम में अॻियां वधण खां पहले मां सिंधी एसोसिएशन जी जेकी बि असां कार्यक्रम कंदा आहियूं, एक्टिविटीज़ कंदा आहियूं, उन जे मक़सद जे बारे में थोरो ॿुधाइण चाहींदमि। जेके बि प्रोग्राम सिंधी एसोसिएशन जे तहत सिंधी एसोसिएशन जा मेंबर्स कंदा आहिनि, उन्हनि जो मक़सद इहो रहंदो आहे कि सिंधी सभ्यता, सिंधी रखरखाव, सिंधी ॿोली, सिंधी त्योहार, सिंधी पहनावो ऐं सिंधी खाधो नई पीढ़ी, नई तय जे साम्हूं उजागर करण, जंहिंसां उन्हनि खे सिंधी समाज जे ॻाल्हियुनि जे बारे में ऐं उन जी अहमियत जे बारे में जागरूक कयो वञे। छाकाणि त असां सभिनी खां पहले सिंधी आहियूं। असांजी शख़्सियत जो सभिनी खां वॾो हिस्सो इहो आहे कि असां सिंधी आहियूं, असां सिंधी समाज जा अंश आहियूं। इन करे असांखे सिंधी जेके ॻाल्हियूं आहिनि, त्योहार आहिनि ऐं सभ्यता जे बारे में सभु ॻाल्हियूं, उन जी अहमियत जे बारे में इंफॉर्मेशन, जानकारी हुजणु ज़रूरी आहे। इन करे सिंधी एसोसिएशन जे तहत असां सॼे साल में, सॼे थ्रू आउट द ईयर असां चङा प्रोग्राम्स कंडक्ट कंदा आहियूं ऐं इन्हनि प्रोग्राम्स खे कंडक्ट करण में, इन्हनि प्रोग्राम्स जी प्लानिंग करण में, ऑर्गेनाइज करण में ऐं फाइनली कंडक्ट करण में चङी महिनत वेंदी आहे। त मां आग्रह कंदमि सभिनी अॼु जेके विद्यार्थी हिन प्रोग्राम में शामिल आहिनि कि तव्हां अॻियां बि इन्हनि प्रोग्रामनि जो मज़ो बि वठो ऐं हिननि प्रोग्रामनि में अॻियां अची करे भाग बि वठो अलॻि अलॻि तरीक़े सां। त इहो हाणे थोरो सो इंट्रोडक्शन मां ॾिनो सिंधी एसोसिएशन जे बारे में। हाणे इन प्रोग्राम में अॻियां वधंदे मां आग्रह कंदमि असांजी प्रिंसिपल मैडम डॉक्टर गीता मेनन खे कि उहो अॼोके ॾींहं जे लाइ ऐं अॼोके प्रोग्राम लाइ ऐं सिंधी एसोसिएशन जे तहत जेके प्रोग्राम थींदा आहिनि, पहले बि थी रहिया आहिनि, उन्हनि जे बारे में 2 अखर ॻाल्हाइनि। गीता मेनन मैडम। Hello, am I audible? Yes, ma'am. Yes. Good afternoon, one and all. Good afternoon, ma'am. Yes, I welcome our guest, Mrs. Hina Shahadpuri. Welcome you, madam, to R.K. Talreja College, one of the oldest Sindhi Trust College, and all my teacher colleagues and my student friends for this wonderful program.
Today we are here to know more about the Sindhi communities. In my personal experience, Sindhis or the community as a whole has been always a fighter, facing tough challenges all their life. And if you look around, the way they have bounced back, the way they have reconciled, the way they have established successfully in different walks of life, maybe as academicians, maybe as lawyers, very famous lawyers, the movie actors, actress, film world, film industry, literary world, industrialist, and the list is endless. I thank our college Sindhi Association members, the convener Jaya Bhojwani madam and her team, wonderful team, my colleagues for this wonderful, excellent endeavor. My dear students, I, as a non-Sindhi person in Ulhasnagar, always felt there is some shortcoming in the generation, the present generation. I would just put it, my dear students, realize the efforts put by your father, your grandforefathers to establish themselves in the Sindhu Nagari, Ulhasnagar. Today, our college functions as a minority institution and tries every bit to support the community. But I understand the language is actually dying. There is no taker for it. I, as a principal, would request all the student fraternity who have joined, please convey message among the Sindhi students. You must support the language. You must support your community. And it is really a great concern. I would say relive. Again, the language should be brought back. Relive the culture and tradition. Yes, your culture and tradition must be brought back. It should not be adulterated by the Western culture. Rebounds with strength and vigor. With this, I would say all the best for my team for this endeavor. And Hina madam, it is like we are waiting to hear from you. How can we do this? And how I feel your words would be a word of inspiration, motivation, and a kind of guidance to my students, Sindhi community students, so that the language or the community is, there is something called sustainability of the community which is missing. I wish we could achieve it. We will do it. All the best to all my committee members and the team. All the best. Over to you, Neela madam. Thank you, ma'am. Thank you so much for highlighting some of the achievements of the Sindhi community. जीअं कि असांजी प्रिंसिपल मैडम सही में उजागर कयईं कि सिंधी कम्युनिटी कॾहिं हार न मञींदी आहे। असां ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। असां पंहिंजो मुल्क छॾे हिते आयासीं, नए सिरे हिक ॻाल्हि हिते एस्टेब्लिश कईसीं, पाण खे हिते एस्टेब्लिश कयो, ऐं न सिर्फ़ु एस्टेब्लिश कयो पर पंहिंजी कम्युनिटीअ जो, क़ौम जो एतिरो वाधारो कयो कि अॼु सॼी दुनिया में सिंधी कम्युनिटीअ जो नालो बि आहे ऐं उन्हनि जे कमनि जे करे उन्हनि जो नालो आहे। हाणे मां असांजे सिंधी एसोसिएशन जी कन्वीनर प्रोफेसर जया भोजवाणी मैडम खे आग्रह कंदमि मैडम सिंधी एसोसिएशन जे प्रोग्राम्स एक्टिविटीज़ अॼु जे प्रोग्राम जे बारे में बि, अॼु जे प्रोग्राम जे विषय जे बारे में ऐं ईंदड़ सॼे साल में जेके प्रोग्राम्स थींदा ऐं असां जेकी प्लानिंग करे रहिया आहियूं उन जे बारे में थोरो ॿुधाइनि। जया मैडम। Thank you, Neelam. Thank you, Neelam madam.
आदरणीय सेवा सदन मेंबर्स, सेक्रेटरी सर के चवंदा रिकॉर्डिंग ॾिसंदा हूंदा। इंचार्ज प्रिंसिपल गीता मेनन मैडम, असांजी महिमान हिना शहजादपुरी मैडम, मुंहिंजा फ्रेंड्स, कलीग्स ऐं प्यारा ॿारो, तव्हां सभिनी जो हिन मंच ते आदर सत्कार आहे। स्पेशली थैंक्स नीलम कपूर मैडम जंहिं असांखे ज़ूम जो प्लेटफॉर्म महसूस करे ॾिनो आहे। तव्हां सभिनी खे हिते हिन मंच ते इकठो करे ख़ुशी थी थिए ऐं ॿुधाईंदे बि दिलि थी थिए त ही साल असांजो 75 साल आहे आज़ादीअ जो। असांजी आज़ादीअ खे 75 साल थी विया। असांजा वॾा, असां त पाकिस्तान न ॾिठोसीं, असां पंहिंजा आबाद घर न ॾिठासीं, पर असांजे वॾनि सभु कुझु छॾे करे अची करे भारत देश में अची करे पंहिंजो अजो ठाहियो ऐं उन खां पोइ दुनिया जे हिकु हिकु कुंड में वञी करे पंहिंजो नालो, पंहिंजी क़ौम खे अॻिते वधायो आहे। जेकॾहिं असां ॾिसंदासीं त सिर्फ़ु बिज़नेस में न, पर अलॻि अलॻि फील्ड्स में वञी करे पंहिंजो वाधारो कयो आहे ऐं पंहिंजो योगदान ॾिनो आहे। सिंधी क़ौम असांजी माइनॉरिटी क़ौम आहे, पर उन असांखे केतिरो मथे ऊचाई ते आंदो आहे, इन जो सभु तव्हांखे ॿुधाईंदा असांजी अॼु जी महिमान हिना शहजादपुरी मैडम। वेलकम हिना शहजादपुरी मैडम। असांजे ॿारनि खे जेके कच्चा थंबा आहिनि, कच्चा पिलर आहिनि, न्यू जनरेशन आहिनि असांजे सिंधी क़ौम जूं, उन्हनि खे तव्हां हिकु नई वीचारधारा ॾींदा, उन्हनि खे मार्गदर्शन ॾींदा, उहे अॻिते वधी करे पंहिंजी फ्यूचर ज़िंदगीअ में कामयाबी त हासिल कनि, पर आत्मनिर्भर भारत जा बि असांजा योगदान कनि। जीअं असांजे वॾनि महिनत कई आहे, त असांजा नंढा ॿार जेके कमज़ोर ॿार आहिनि, उन्हनि खे उहे ॾींहं ॾिठल न आहिनि। उन्हनि खे तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदा त उहे बि अची करे उहो पंहिंजो योगदान कंदा ऐं आत्मनिर्भर भारत जा पिलर बणजंदा। थैंक यू टू ऑल। ऐं सभिनी खे असांजे सिंधी टीम सां कोऑपरेशन, नीलम कपूर मैडम, मेनन मैडम, शहजादपुरी मैडम, तव्हां सभिनी जो हिते आदर सत्कार आहे। नीलम। धन्यवाद मैडम। ॾाढो तव्हां सुठे नमूने ऐं क्लियर नमूने थोड़े में ही तव्हां ॿुधायो कि सिंधी क़ौम एक्चुअली अॼु किथे पहुती आहे ऐं इहो सभु आहे उन्हनि जे कड़े परिश्रम जे करे, हार्ड वर्क जे करे, जेको उन्हनि जी स्पिरिट आहे कॾहिं बि हार न मञण वारी। भई कहिड़ियूं बि हालतूं हुजनि, कहिड़ियूं वधणो आहे, मुश्किलनि खे मुंहुं ॾियणो आहे, इहा असांजी हिकिड़ी स्ट्रॉन्ग फीचर या टेंडेंसी रही आहे हमेशा। थैंक यू मैडम। हाणे हिन कार्यक्रम खे अॻियां वधाईंदे मां सॼे महिमाननि खे जेके बि हिन में शामिल आहिनि अॼु जे कार्यक्रम में, अॼु जी मुख्य अतिथि मिसिस हिना शहजादपुरी जे बारे में या उन्हनि सां सभिनी जो तारुफ़ कराईंदमि। हिना शहजादपुरी मैडम BSc आहिनि माइक्रोबायोलॉजी सब्जेक्ट में। हिननि DMLT कोर्स बि कयो आहे, जेको कि आहे डिप्लोमा इन मेडिकल लैब टेस्टिंग। इन खां अलावा शहजादपुरी मैडम हिंदी लिटरेचर में कोविद आहे एंड म्यूजिक में विशारद भी हासिल कियल आहे। हिना मैडम 1992 खां बाल विकास में गुरुअ जे वांगुरु उन्हनि खे पढ़ाईंदड़ ईंदी आहे ऐं अॼु बि वो चालू आहे। सत्य साईं हॉस्पिटल पुटपर्तीअ में, जेको कि हिकिड़ो तमामु वॾो ऐं शानदार हॉस्पिटल आहे, उन जे ऑपरेशन थिएटर जी इंचार्ज भी रही चुकी आहे। इन ॻाल्हि सां असांखे इहो भी ख़बर थी पए कि हिना मैडम जो सोशल वर्क में चङो इंट्रेस्ट, चङी रुचि आहे। ऐं इन खे ही ॾिसंदे मैडम जो इहो भी हिकिड़ो कमु रहियो आहे कि स्कूल्स एंड कॉलेजेस में ॿारनि जी एनकरेजमेंट जे करे उन्हनि मोटिवेशनल टॉक्स
बि ॾींदी आहे ऐं अॼु बि ए सेमिनार उन्हनि जी ही हिकिड़ी कड़ी चई सघिबी आहे। अॼोके ॾींहं में हीना मैडम डायरेक्टर आहे यूट्यूब ते ईंदड़ चैनल दिलेर सिंधीअ जी। हिन चैनल जे थ्रू मैडम सिंधी कौम ऐं सिंधी समाज जे सुपर अचीवर्स जंहिंखे असां चई था सघूं जेके बि दुनिया जे अलॻि अलॻि हिस्सनि में अलॻि अलॻि शहरनि ऐं कंट्रीज़ में रही करे वञी करे उते बि पंहिंजो नालो कढियो अथऊं, सिंधी समाज ऐं सिंधी कौम जो नालो अॻियां आंदो आहे, उन्हनि खे रोशन कयो अथऊं। उन जे बारे में ॻाल्हाईंदी आहे ऐं उन्हनि जे बारे में उन्हनि जी अचीवमेंट्स जे बारे में उन्हनि जी नेवर से डाई स्पिरिट जे बारे में असांखे जागृत कराईंदी आहे। सो इन्हनि जो चैनल तमामु इंट्रस्टिंग हूंदो आहे ऐं इन्हनि जे चैनल जे थ्रू जंहिंजो केॾनि ई सिंधी समाज जे जेके माण्हू आहिनि जेके अलॻि देशनि में बि रहनि था उन्हनि जे बारे में असांखे चङी जानकारी मिली रही आहे। हीना मैडम मां तव्हांजो इन कार्यक्रम में स्वागत करे रही आहियां ऐं हीना मैडम अॼु उन ई विषय ते ॻाल्हाईंदी जेको उहो नॉर्मली बि पंहिंजे दिलेर सिंधी चैनल ते ॻाल्हाईंदा आहिनि। हीना मैडम मोस्ट वेलकम। जय झूलेलाल सभिनी खे। जय झूलेलाल मैडम। जय झूलेलाल। तमामु ख़ुशी थी रही आहे मूंखे अॼु तव्हां सभिनी जे विच में अची करे तमामु सुंदर प्रोग्राम इन्हनि प्रोग्राम जी असांजे समाज खे तमामु घणी ज़रूरत आहे। अवेयरनेस प्रोग्राम ये असां चई था सघूं पिया। डॉक्टर गीता मेनन जी तमामु सुठे नमूने थोरे में पर तमामु सुठे नमूने सभु कुझु कंपाइल करे विया। सिंधी कम्युनिटी जे बारे में उन्हनि जे नॉलेज जे बारे में उन्हनि जी स्पिरिट जे बारे में त थैंक यू टू गीता मैडम ऐं तव्हां सभिनी खे बि मां धन्यवाद कंदे मां अॼु जेको असांजो टॉपिक आहे त सिंधी कम्युनिटी जो नेशन बिल्डिंग में जेको कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे उन जे बारे में त उहो असां शुरू था कयूं पिया। मां पहिरीं जेको असां पहिरीं कॉन्ट्रीब्यूट कयो आहे पोइ हाणे जेको कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं ऐं उन खां पोइ जेका फ्यूचर जनरेशन मां एक्सपेक्टेशन आहे इहे टई तमामु थोरे में तकिड़ो उन्हनि खे टच कंदमि छो त टाइम जी बंदिश आहे इन करे। त शुरूआत था कयूं त जीअं टिनि स्पीकर्स ॻाल्हायो टिनी स्पीकर्स जी हिकु कॉमन ॻाल्हि रही त असांजे सिंधी जी स्पिरिट जज़्बो तमामु ई बहितरीनु रहिया। कॾहिं बि हार न मञींदा आहिनि उहो हिकदमि सही ॻाल्हि आहे। सिंधीस कॾहिं बि हार न मञींदा आहिनि त कामयाबी असांजे खून में आहे। सूझबूझ समझदारी असांजे जीन्स में आहे। असां ईअं चई था सघूं पिया त इन करे उहा ई ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजे करे असां पाण कॾहिं बि हार न मञींदा आहियूं। मां रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ सभई पंहिंजो माइक म्यूट कया कंदा न त डिस्ट्रैक्शन थी वेंदी। 5000 खां बि मथे साल झूनी असांजी मोहन जो दड़ो जी सभ्यता इंडस वैली सिविलाइजेशन इहो त तमामु सुठो आहे जो अॼु जा असांजा गूगल ते असांखे हर का इंफॉर्मेशन आसानीअ सां मिली थी सघे त जेके असांजा नौजवान भाउर साथी हिते आहिनि उन भेनर उन्हनि सभिनी खे असां चवंदासीं त हिकु दफ़ो उनखे ज़रूरु गूगल कनि। इंडस वैली सिविलाइजेशन मोहन जे दड़े जी सिविलाइजेशन जा वारिस आहियूं असां सिंधी। जॾहिं खोटाई कई वई त ॾिठो वियो उन में त केतिरे न सुहिणे नमूने सां तंहिं ज़माने में जेको अॼुकल्ह असां चऊं था न नालियुनि जी बनावट कमोड सिस्टम कीअं हुजे घर जो रंधिणो कीअं हुजे घर जी बनावट कीअं हुजे मंदर जी बनावट कीअं हुजे जंहिंजे लाइ असां जाम सारा कोर्सिस बि था कयूं। जॾहिं खोटाई कई वई त इहो ॾिठो वियो त तंहिं टाइम में उहे एतिरा परफेक्शन सां थियल आहिनि। सीवेज सिस्टम तक एतिरो बढ़िया नमूने सां थियल हुयो। सोना सिक्का सभु सुठे नमूने सां जेके अंदरां निकिता त उन्हनि ॾेखारियो त हाउ रिच अवर कल्चर इज़। मां न चवंदमि हाउ रिच अवर कल्चर वॉज, हाउ रिच अवर कल्चर इज़ छो त असां जूं जड़ूं आहिनि उहे कल्चर। त हाणे वक़्तु आहे त असां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे दोहिरायूं। उन्हनि में हिकु ॻाल्हि त ईअं आहे
हिकु निशा जी चयो आहे 7000 साल, मूंखे इहा बि ख़बर पई आहे त 13000 साल जी किन दावो कयो आहे त झूनी सिविलाइज़ेशन आहे, त इन करे मां सिर्फ़ु चयो 5000 साल खां मथे जी झूनी, मां कोई इन करे नथी कोट करे सघां त जेसिताईं की कोई प्रूफ रिटन न हुजे त मीडिया ते असां ईअं नथा ॻाल्हाए सघूं इंफॉर्मेशन, तॾहिं मां चयो 5000 साल खां मथे जी सभ्यता झूनी असांजी आहे। असांजे कल्चर में पूजा पाठ हर का जेका गेट टुगेदर्स घणियूं हुजनि इहो असांजो मेन रहियो ई आहे। पहिरें ज़माने में जीअं असांखे ख़बर आहे त असां इवोल्यूशन में आया आहियूं, बांदरनि खां असां इंसान बणिया आहियूं, तीअं ई असांजी जीअं 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 अपब्रिंगिंग थींदी वई आहे, असां एनलाइटन थींदा विया आहियूं, तीअं असांजो लाइफ स्टाइल वग़ैरह बि चेंज थींदो रहियो आहे। पहिरीं जॾहिं असां ॻोठनि में रहंदा हुआसीं त असांजे लाइ कॉन्ट्रीब्यूशन छा हूंदो हुयो, जॾहिं अंधेरो थींदो हुयो न त असांखे लॻंदो हो त के दुश्मन चढ़ी आया आहिनि, भई इहो असांखे न ख़बर हूंदी त इहो सन जो चक्कर आहे, धरतीअ जो ऐं सिज जो, ऐं इहो ॾींहं राति थियनि था। पोइ माण्हू छा कंदा, या त ढोल खणी करे वेही वॼाईंदा हुया, या त छॼ में चांवर खणी करे, छॼ ख़बर अथव न सभिनी खे, जंहिंमें असां चांवर खणी करे, अॼुकल्ह शायदि घरनि में घटि आहिनि पर उहे उन्हनि में छंडींदा आहियूं, त उन्हनि खे ईअं लॻंदो हुयो जॾहिं सुबुह थींदो हुयो त भई असां हिन अंधेरे खे भॼाए छॾियोसीं ऐं हाणे असां अंधेरे ते जीत पाती आहे, उन्हनि जी ईअं फीलिंग ईंदी हुई। वक़्तु मटिजंदो रहियो, असांजा कॉन्ट्रीब्यूशन हाणे कीअं थी विया, धंधेदारीअ में अची वियासीं। असां सिंध वर्की आहियूं, असां मतिलबु हमेशह ई घर खां परे वञी करे धंधो वापारु करण में हिकदमि माहिर क़ौम आहियूं। त नदीअ जे थ्रू असां, शिप्स जे थ्रू असां ॿाहिरि वञी करे असां वापारु कंदा हुआसीं। त जॾहिं असां मोटींदा हुआसीं त उन मोटण खे बि असां उत्सव वांगुरु करे असांजे घर वारा मल्हाईंदा हुआ। असां पोइ छा कंदा हुआसीं, पंहिंजी कमाईअ जो हिसो कढंदा हुआसीं, जंहिंखे 10% ऑफ अवर इनकम असां कढी करे उहो जमा कंदा हुआसीं। पोइ या त मोहल्ले जे सभु ॼणा गॾिजी करे, या जंहिंजी इनकम सुठी हूंदी हुई, असां उन्हनि मां पियाऊ यानी खूह खोटाईंदा हुआसीं ऐं धर्मशालाऊं ठाराईंदा हुआसीं ऐं मंदर ठाराईंदा हुआसीं। इहे टई असां माना असांजे जीन्स में आई आहे ॻाल्हि। बदकिस्मतीअ सां विरहाङो थियो, विरहाङे में असां हुते हिकदमि सेटल्ड हुआसीं, अहिड़ी क़ौम सिंधी क़ौम जेका माना हिकदमि वेल एस्टेब्लिश्ड हुई, ज़मीनूं जाइदादूं जाम सुठे नमूने जा घर बंगला सभु कुझु हुयो। अचानक पॉलिटिकल ॻाल्हियुनि जे करे कुझु ईअं थी वियो जो असांखे विरहाङे जो मुंहुं ॾिसणो पियो। विरहाङो त थियो, पर हाणे वञूं किथे? जेके बि हिते प्रेज़ेंट आहियो, हिकु सेकेंड जे लाइ सोचे ॾिसो, अॼु असां घर में वेठा आहियूं, सुठे नमूने सां स्टेब्लिश्ड आहियूं, असांजा हस्बैंड स्टेब्लिश आहिनि, असांजा मम्मी पप्पा स्टेब्लिश आहिनि, असां सुठे नमूने पढ़ाई कयूं था, असांजी लाइफ सेट आहे। अचानक सां कुझु ईअं थो थी वञे जो असांखे चवनि था त हाणे जो हाणे हे घर छॾियो ऐं जेको कुझु अथव खणी करे तव्हां भॼो, त हाउ वी विल फील, असांजी उन वक़्त जी मन स्थिति कीअं हूंदी? किथे वञिणो आहे, छा करिणो आहे, सामान नथा खणी सघूं, असां हेॾो दिलि सां पंहिंजो घर ठाहियो आहे, एतिरो सुठो इंटीरियर कयो आहे, इंटीरियर असां हमेशह ई करायो आहे वक़्त जे अनुसार, तॾहिं जहिड़ो अॼु जहिड़ो। असां किथे वेंदासीं कुझु बि ख़बर न आहे असांखे, पर असांखे जेको हथ में आयो उहो पाण सां खणी करे असां भॻासीं। इहो ई विरहाङे जो दर्द आहे। इनजे करे जिन वटि ज्वेलरी हुई हथ में, छो त ज्वेलरी बि दॿाए रखंदा हुया, लिकाए रखंदा हुया किथे किथे, छो त तिंडियुनि में बैंक जा लॉकर्स वग़ैरह न हूंदा हुया, त जंहिंखे जितां जीअं मिली, कुझु कढण जो मौक़ो मिलियो, कुझु कढण जो मौक़ो न मिलियो, खणी करे जेको सामान हुयो, कैश हुयो, भॻा। जिन जा पैसा ज़मीनुनि जाइदादुनि में लॻल हुया त उहे हिते आया त उन्हनि वटि हथ में पैसो न हुयो। तव्हां अॼु बि अगरि जेके पाकिस्तान मां लॾे आया आहिनि न, उन्हनि सां वेही करे उन्हनि जी हिस्ट्री पुछंदव त उहो तव्हांखे ॿुधाईंदा त हाउ रिच दे वर देयर, केतिरा न उहे शहानी ज़िंदगी जीअंदा, नौकर चाकर हूंदा आहिनि, पर जिन जा ज़मीनुनि में पैसा अटकियल हुया त उहे हिते अची उन्हनि खे ॾाढो स्ट्रगल करणो पियो। जिन जे हथ में सोन, कैश ऐं ॿियूं के हीरा मोती इहे हुया त उन्हनि हिते अची करे उहे पाण सां खणी आया ऐं हिते अची करे विकिणी करे उहे सुठे नमूने फ्लोरिश थी करे रही सघिया, न त ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारणी पई। एक्चुअली सिंधी कोई बि ग़रीब न हुयो,
कोई बि ग़रीब छा थींदा आहिनि उहो उन्हनि खे ख़बर ई न हुई, एतिरी रिच कम्युनिटी हुई सिंधी। इहो मोहन जे दड़े बि ॿुधायो आहे असांखे। उनमें माना कला में, साहित्य में, सभु ॻाल्हि में निपुण, छो त हुनमें मोहन जे दड़े मां उहे असांखे सबूत मिलिया आहिनि। ऐं साड़ी पातल हिकु लेडीअ जी बि मूर्ति मिली आहे। दैट मीन साड़ी असांजो ई कल्चर आहे, जेको असांजो सिंधी कल्चर जो पहनावो साड़ी बि आहे। हालात हलंदा रहिया। जेॾी महिल असां पाकिस्तान मां आयासीं न, त जेके समुंड जे रस्ते आया त उहे मुंबई में, ऐं जिते समुंड जे पासे जूं जॻहियूं हुयूं उते रहिजी विया। गांधीधाम अहिड़ी जॻहियुनि ते, कच्छ जे पासे में। जेके ट्रेन जे रस्तनि खां आया त ट्रेन जे पटरियुनि में जिते जिते तव्हां ॾिठा हूंदा केॾा न भयानक ऐं दर्दनाक फोटोज़ आहिनि। छितियुनि ते वेठा आहिनि माण्हू, दरवाज़नि ते लटकनि था पिया। मुंहिंजा इंटरव्यूज़ के कवर थियल आहिनि। अगरि तव्हांखे कॾहिं फुर्सत मिले त उन्हनि में असां कीअं पाकिस्तान मां आया आहियूं, ऐं उन्हनि में जेॾी महिल, हाणे त उहे बुज़ुर्ग थी विया आहिनि जिन जो मां इंटरव्यू कयो आहे, उहे असांखे ॿुधायो अथऊं त हाउ पेनफुल इट वास के दरिया मां तलवारूं पियूं अचनि, माण्हुनि खे कटे फिटी पिया कनि, लाशनि जा लाश अंदरि हुया। हीअं तव्हां उन में ॿुधंदा उन्हनि जे ज़बानी त तव्हांखे वधीक अहसासु थींदो उन पार्टीशन जे दुख दर्द तकलीफ़ जो। पर जीअं त असांजी क़ौम महिनती आहे, वरी असां जुटी वियासीं। मां ॿुधायो त पहिरीं असां कॉन्ट्रीब्यूट कंदा हुआसीं धर्मशालाऊं, क्रियाऊं ऐं मंदर ठाहिण में असां आयासीं। हाणे असां छा में कॉन्ट्रीब्यूट करणु चालू कयोसीं? मां आयसि त मूंखे न ख़बर आहे मुंहिंजा भाउर किथे था रहनि, भाॼायूं किथे आहिनि, चाचो मामो किथे आहे। पई गोवा में सम्झो मां पाकिस्तान हली हुयमि या ॿिए कंहिं शहर में हली हुयमि, त मुंहिंजे उल्हासनगर जा जेके आहिनि माण्हू, हाणे तव्हांजी नीलम मैडम आहे, मुंहिंजी क्लासमेट आहे, उहा हुनखे मां ॾिसंदमि त मां हुनखे हेल्प कंदमि, त असां ॿई गॾिजी कुझु कयूं। मतिलबु एतिरे क़दुरु भयानक स्थिति हुई। जेके 1965 जूं तव्हां बैरक्स एड्रेस लिखंदा हूंदव त ॾिसंदा हूंदव अॼु बि, त बैरक नंबर सो एंड सो लिखंदा आहियूं असां। त व्हाट दिस बैरक स्टैंड फॉर, 1965 में अंग्रेज़नि जेके पंहिंजे फ़ौजियुनि जे लाइ रहण जूं जॻहियूं ठाहियूं हुयूं, तंहिं टाइम में उन वॉर जे वक़्तु 1947 खां बि अॻु अंग्रेज़ जॾहिं ईंदा हुया त उन्हनि जा जेके सोल्जर 65 जी वॉर न, उन खां बि अॻु और जेके रहंदा हुया त हे उन्हनि जे लाइ जॻहियूं ठहियल हुयूं। जॾहिं असां आयासीं त गवर्नमेंट चयो हाली त रहो, त उन में इहो हूंदो हुयो त पर्दा ईअं साड़ीअ जा पलू पर्दा ठाहे करे हेॾा रिच माण्हू जिन खे पंहिंजा नौकर चाकर हूंदा, उन्हनि जे नौकरनि जा रूम बि उन्हनि खां सुठा हुजनि, अहिड़ी स्थितीअ में रहनि पिया। पोइ असां समाज खे कॉन्ट्रीब्यूट कयोसीं हिक ॿिए खे चाढ़ण में। कोई बि सिंधी ईअं न पियो चए त मां कमायां, मां अॻियां वधां, मां सॼे कुनबे खे खणी करे गॾु पियो हले। इहे सभु मुंहिंजे यूट्यूब दिलेर सिंधी चैनल ते अथव स्टोरीज़ चङनि जूं। तव्हांजे CHM जे मनसुखानी कॉलेज जे किशु मनसुखानी जी बि ॾाढो सुठे नमूने बयानु कई आहे, या ब्रिगेडियर बंबानी, उहे बि पूना जा रहंदड़ आहिनि, उन्हनि बि तमामु सुठे नमूने बयानु कई आहे। तव्हां प्लीज़ ज़रूरु उहे ॿुधो उहे ॻाल्हियूं। उहे पोइ असां कॉन्ट्रीब्यूट करणु चालू कयोसीं इन तरीक़े सां। छो त हाणे वरी असांखे पहिरीं त जॻहि खपे, पंहिंजो धंधो एस्टेब्लिश करिणो आहे, कपिड़ा कान्हनि पाइण जे लाइ, ॿारनि जे स्कूल में फी भरण जे लाइ कान्हे। जीअं हाणे कोविड जी असां स्थिति ॾिठीसीं न, लॻभॻि उन खां बि वधीक भयानक स्थितीअ में असां हुयासीं। छो त असांखे इहो न ख़बर हुई, माना ट्रकियुनि जूं ट्रकियूं भरिजी करे ईंदियूं हुयूं। सोचो त कीअं असांजा वॾा ईअं फ़क़ीरनि वांगुरु उन्हनि जे पोयां भॼंदा हुया, भई असांखे कुझु ॾियो, त ईअं छिनींदा हुया, छिनी करे भई मुंहिंजे ॿारनि जे लाइ खपनि, 4-4 ॿार, 5-5 ॿार, माउ भाउ सभिनी जे लाइ खणी अचण जे लाइ राशन जा दुकान खुलिया जितां असांखे राशन पियो मिले। त असां तॾहिं कंट्रीब्यूट कयोसीं हिक ॿिए खे सपोर्ट करण जे लाइ, मथे आणण जे लाइ। असां एस्टेब्लिश थियासीं, असांजा जाम महिनत कई। एतिरियूं सुहिणियूं सुठियूं समझदार असांजूं लेडीज़ हुयूं, ओतिरा ई महिनती असांजा मर्द हुया। लेडीज़ घर जे संभालण खां सवाइ जिन वटि नौकर हुया, अॼु सभु कपिड़ा पाण धोअण, रोटियूं पाण करण, सभु कुझु पाण करण। ऐं उन खां पोइ वरी जेंट्स जेके हुया, ईअं मूड़ियूं खणी करे कुल्हनि ते माना अचु वञु करण, माना अहिड़ी स्थितीअ में उन्हनि तमामु स्ट्रगल कई। पापड़ खीचा घर में ठाहिनि, रोटियूं घर में ठाहिनि, नाश्तनि जा ठेला लॻाइनि ॿाहिरि, कीअं न कीअं करे माना आजीविका सां धीरे धीरे धीरे, पर चवंदा आहिनि
जिन शाहूकारी ॾिठी आहे त उहे शाहूकारी ओसि ताईं न पहुचंदा त उन्हनि खे चैन न ईंदो। त उहा महिनत एतिरी कयूं उन्हनि सिंधियुनि, एतिरी महिनत कई जो अॼु गीता मेनन मैडम बि चवनि पिया त अहिड़ी काई फील्ड कान्हे जिते सिंधी अॻियां कान्हनि। मां ॿुधायां बि त मूंखे गूज़ बम्स था अचनि। आई एम सो प्राउड ऑन माय कम्युनिटी। मूंखे पंहिंजी कम्युनिटी ते एतिरो नाज़ आहे, एतिरो फ़ख़ुर आहे। मेहनती में मेहनती कम्युनिटी सिंधी। एडॉप्शन जी जेका चेंजिस खे एडॉप्ट करण जी कैपेसिटी हूंदी आहे न सिंधियुनि में, हिकदमि शाहूकारीअ मां अॼु थोरो त ॿारनि खे तकलीफ़ अचे त माना दिलि हारजी था वञनि, पोइ ग़लति क़दम था खणनि। के माण्हुनि खे ॾिसूं पिया शेयर मार्केट में पैसा था लॻाइनि, उल्टा सुल्टा पोइ सुसाइड्स था कनि, कुझु ग़लति था ॻाल्हियूं करे वञनि या ग़लति संगत में था हली वञनि। पर सिंधी एतिरा त विल पावर में स्ट्रॉन्ग, एतिरो त उन्हनि में जज़्बो हुयो जो एॾी भयानक स्थितीअ में, एॾी भयानक स्थिति हुई। तव्हां विजुअलाइज़ करे ॾिसो त केतिरी न दर्दनाक स्थिति हुई। उनमें बि हो वरी बीठा ऐं माना ज़बरदस्त नमूने सॼी पंहिंजी कम्युनिटी खे खणी अॻियां आया। कीअं आया उनमें किशु मनसुखानी जी मां हिकिड़ी स्टोरी थी ॿुधायां। उहे ॿुधाइनि पिया त अची करे हो त जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेके नदीअ समुंडनि जे थ्रू आया, जहाज़नि जे थ्रू, त उहे जिते उन्हनि खे जॻह मिले पई रहंदा पिया वञनि। हिते मुंहिंजो मामो आहे त हल हाली मसवाड़ ते हिते जॻह वटि, ॿ ॼणा त थींदासीं। उते हूंदा हुया भई लासी अलॻि, शिकारपुरी अलॻि, लोहाना अलॻि, साखरू अलॻि, शहदादपुरी अलॻि, ईअं कस्बा हूंदा हुया उन्हनि जे। जीअं हाणे असां न बॉम्बे वारा, रायपुर वारा, नागपुर वारा, पहिरीं ईअं हूंदो हुयो। पोइ वरी हिते आयासीं, कम्युनिटी त वरी सभिनी खां विस्तरी, माना इहा सब कम्युनिटी जंहिंखे चइजे, सब कास्ट सॉरी, त उहे त वयूं सभिनी खां विस्तरी। पर हाणे सभु हिकु मुश्त थी करे हिक ॿिए खे खणी करे जीअं अचनि पिया त बॉम्बे में रहनि पिया। उहे त ॿुधाइनि पिया त जेॾी महिल असां अचूं पिया त ॾिसूं पिया ॿार स्कूलनि में पढ़नि पिया, उन खां पोइ वरी कुझु न कुझु गोलियूं चॉकलेट ठाहे करे विकिणनि पिया, कुझु न कुझु सिलाई बर्थ जा कनि पयूं उन्हनि जूं मम्मियूं। त इन्हनि खे जेसि ताईं एडुकेशन न मिलंदी तेसि ताईं हो कीअं अॻियां वधंदा। पोइ इन्हनि कॉलेजिस ठाहिया। त अॼु तव्हां ॾिसो पंहिंजे आसे पासे में तव्हां कहिड़ी बि कम्युनिटीअ में कहिड़ी बि एरिया में ॾिसो त उन्हनि में सभिनी में नालो सिंधियुनि कढियो आहे। 75 years ऑफ जेको हाणे हले थो ईयर, कहिड़ो उत्सव आहे इहो न, 75th ईयर आहे इहो जेको स्वर्ण उत्सव जयंती जेका हली रही आहे। त इन में वधि प्राउड थी फील कयां मां इहो ॿुधाइण में त ॾाढो नंढो अरसो आहे, 75 साल, उन में एतिरियूं अचीवमेंट्स। हिकिड़ी कम्युनिटीज़ तव्हां ॾिसो, गुजरातियुनि खे गुजराती आहे, गुजरात आहे, राजस्थान वारनि खे, मारवाड़ियुनि खे राजस्थान आहे, मराठनि खे महाराष्ट्र आहे। हर कम्युनिटीअ वारनि खे पंहिंजो हिकु जॻह आहे जिते हो कनि था, फ्लोरिश कनि था ऐं उनखे ॾाढो सुठे नमूने मिली करे कनि था। लेकिन आई एम प्राउड टू से कि सिंधी ही हिकिड़ी अहिड़ी कम्युनिटी आहे जेका कणो 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 थी सॼी दुनिया में फैलिजी वई। ऐं जिते रहिया उतां जो कल्चर बि एडॉप्ट कयूं, उतां जी लैंग्वेज बि एडॉप्ट कयूं, एतिरी त स्ट्रगल कयूं जो न सिर्फ़ु पाण फ्लोरिश थिया पर उन एरिया खे बि फ्लोरिश कयूं। जे तव्हां मूंसां एग्री आहियो त प्लीज़ कमेंट बॉक्स में यस ज़रूरु लिखो, त मूंखे लॻंदो त मूंसां बि सेम थिंकिंग वारा माण्हू हिते आहिनि, बिकॉज़ आई एम प्राउड ऑन माय कम्युनिटी। त उन हिसाब सां असां पंहिंजे एरिया में फ्लोरिश थियासीं। इन में तव्हां ॾिसंदव त जॾहिं नासा जी ॻाल्हि आई त कल्पना चावला उनखे पंहिंजे नाले सां, हाणे खां 5 साल पोइ बि कल्पना चावला खे कोई 500 साल पोइ बि कल्पना चावला ऐं उन्हनि जे योगदान खे कोई न विसारे सघंदो। सिंधी हाणे छा पिया कनि, पहिरीं हुते पाण खे ई चई करे ॿुधायो त पहिरीं असां छा पिया ठाहियूं, पियाऊं, धर्मशालाऊं, मंदर। त असांजे वॾनि असांखे न, तव्हां हाणे बि ॾिसंदा हूंदव त असां मंदर ते मथो टेकींदा आहियूं त सिक्को विझंदा आहियूं। उहो सिक्को छा हूंदो आहे, उहो असांजे तरफ़ां खां हिकिड़ी भेटा हूंदी आहे भॻवान खे, असां उहो विझंदा आहियूं। पोइ उनखे मंदर जे उनखे तोड़े करे उन मां भंडारो हलाईंदा आहियूं या कुझु कंदा आहियूं, बराबरि न। हाणे असां सिंधियुनि छा कयोसीं न, थोरी सी चेंज कईसीं ऐं हाणे असां स्कूल्स, कॉलेजिस, हॉस्पिटल्स, होटल्स ऐं मंदरनि में माना असां पंहिंजो
योगदान ॾिनोसीं। मूंखे तव्हां ॿुधाईंदा वञिजो, पाण वटि ई लिखी करे रखो त बॉम्बे में वॾे में वॾा 17 कॉलेजेस कंहिंजा आहिनि सिंधीअ जा मनसुखानी HSNB बोर्ड बराबर। RKT कॉलेज, RK तलरेजा कॉलेज, तलरेजा केरु आहे? सिंधी आहे। मां आदिपुर में वयसि हितां खां ख़ासि छो त मूंखे ख़बर पई उते तोलानी जी जे हिकिड़ी इंस्टीट्यूट आहे सॼी, मां उहो अखियुनि सां ॾिसी करे उन्हनि जो बि मां इंटरव्यू कवर करे आई आहियां, जेको बि मुंहिंजे फेसबुक ते अथव उहो कॉलेज उते सेवा सदन यानी उते बि वञी करे कच्छ आदिपुर गुजरात में बि उते बि सिंधी हुया जिन सिंधियुनि उते एतिरा कॉलेजिस ठाहिया आहिनि, स्कूल दादा दुखायल साहब जन स्कूल्स ठाहिया आहिनि। अहिड़ा तव्हां गुजरात में बि किथे वञो जेके कुबेर नगर में अथव उते कॉलेजिस किन जा आहिनि, सिंधियुनि जा आहिनि। सिंधी कॾहिं बि तव्हांखे जाहिल न मिलंदो, सिंधी तव्हांखे कॾहिं बि भिखारी न मिलंदो। इहा असांजे कल्चर जी तॾहिं बि रिचनेस हुई, अॼु बि रिचनेस आहे। तव्हां कंहिं बि फुटपाथ ते सिंधीअ खे सुम्हियल न ॾिसंदव। छो त असां स्वाभिमानी आहियूं, असांजे वॾनि असांखे उहो इज़त सां जीअण, पंहिंजे फ़खुर सां ऐं पंहिंजी ख़ुददारीअ सां जीअण, उहो असांजे जीन्स में आहे। केरु न बि सेखारे तॾहिं बि असां उन ॻाल्हि खे ई स्टिक हूंदा आहियूं की असां सिंधी आहियूं। त हाणे उन में होटल्स में अची वियासीं, होटल्स यानी कि हॉस्पिटलिटी, छो त असां आओ भगत करण में सभिनी खां अॻियां हूंदा आहियूं। हॉस्पिटल्स छो त असांजे तव्हां ॾिसो, मां हॉस्पिटल नालो खयो ऐं तव्हांजे दिमाग़ में कंहिंजो नालो अची वियो? हिंदुजा हॉस्पिटल। तव्हांजे दिमाग़ में कंहिंजो नालो ईंदो? जसलोक हॉस्पिटल। ठीकु आहे। उन खां पोइ जेके ॿियनि हंधनि ते हिंदुजा जूं हेतिरियूं ब्रांचिस आहिनि, जसलोक हॉस्पिटल मुंबई जी, उन खां सवाइ पोइ हीरानंदानी हॉस्पिटल जिते चवंदा आहिनि त जाम वॾा वॾा डॉक्टर्स अची करे जाम सुठे नमूने, चैनानीज़ जी हॉस्पिटल, चङियूं ई अहिड़ियूं हॉस्पिटल्स आहिनि जेके सिंधीज़ जे द्वारा ठहियल आहिनि। उन खां पोइ असां ॾिसूं त कहिड़ी बि जॻह तव्हां ॾिसंदव न त फ्री डिस्पेंसरी त सिंधीअ जो ॼण पैशन आहे। डॉक्टरी पढ़ी ईंदो, फ्री सेवा कबो। तव्हां इहो पंहिंजे मिटनि माइटनि जे अंदरि बि ॾिसंदव न त तव्हांजा जेके बि माइट अथव न दरबारियुनि टिकाणनि में वेंदा न, उहे जेके भंडारा लॻंदा आहिनि न उते सेवा करण में असल सूट कोट पातल हूंदा आहिनि, पर सेवा जेॾी महिल थींदी हूंदी न, भंडारो लॻंदो हूंदो त उते विराइण, रोटी विराइण बीहंदा, चपाती विछाइण विराइण बीहंदा। किथे न किथे एडुकेटेड माण्हू पंहिंजे हिसाब सां टीचर हूंदी त ज़रूरु कंहिं न कंहिं ॿार खे फ्री में पढ़ाईंदी हूंदी। इहो सिंधियुनि जे हिकु शख़्सियत जी हिकु अहम हिकिड़ी चमक, हिकु रोशनी आहे जेका की हुननि जे व्यक्तित्व मां झलकंदी आहे। त असां हमेशह ई ॾियण में यकीन रखंदा आहियूं, त इन करे असांखे वठणु ईंदो ई न आहे। असां पाण सां गॾु जीअं हाणे हीरानंदानी वॾे में वॾा बिल्डर्स, अगरि जे मां वकील चवां त तव्हांजे दिमाग़ में राम जेठमलानी जी जो नालो अची वेंदो, जिन वॾे में वॾा केस करे ऐं असांजी लैंग्वेज खे कॉन्स्टिट्यूशन में आणण में हेल्प कई। पॉलिटिशियन जो नालो चवां त दिमाग़ में बिल्कुलु लाल कृष्ण आडवाणी जी जो नालो अची वेंदो, जिन जे करे अॼु जी सत्ता पक्ष जी असांजी पार्टीअ में उन्हनि जो तमामु 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 घणो योगदान रहियो आहे सेंट्रल लेवल ते जेका असांजी सत्ता पक्ष आहे। उन खां सवाइ जॾहिं 1947 जी लड़ाई हुई त उन लड़ाईअ में बि हेमू कालाणी जी, असांजा दादा दुखायल जी ऐं असांजूं ॿ लेडीज़ बि हुयूं, जेठी सिपा मलानी जी ऐं सुचेता कृपलानी जी बि उन्हनि में रहियूं। फिल्म इंडस्ट्रीज जो अगरि नालो खणंदासीं त डायरेक्टर में GP सिप्पी जी, जिन कहिड़ी पिक्चर ठाही जल्दी सां मोकिलियो त लिखी करे कमेंट बॉक्स में। सिप्पी सर जी ठाहियल पिक्चर जेका हर बार लिखण जो सबुर न रहियो न, तकिड़ो ॿुधाए छॾियऊं। शोले प्रोड्यूसर्स में त अनगिनत प्रोड्यूसर्स आहिनि असांजा फिल्म इंडस्ट्री में, जेका की महांगे में महांगी इंडस्ट्री ॾिसणी ईंदी आहे। उन खां पोइ एक्टर्स असां ॾिसूं, हीरोइन्स प्लीज म्यूट कयो पाण खे। एक्टर्स असां ॾिसूं त उन्हनि में असांजो रणवीर खे कोई बि अॼुकल्ह हथु नथो पकड़े सघे, कियारा आडवाणी हुजे, प्रीति जांगियानी हुजे, जाम सारियूं एक्ट्रेसिस आहिनि, साधना पहिरें जे ज़माने जी, असरानी, श्रीचंद जी।
त उन्हनि जो बि माना जाम सुठो योगदान रहियो। उन खां पोइ आर्मी में न जेॾी महिल बम पिया लॻाइनि न त बंदर तोड़णो हुयो पाकिस्तान जो, त असांजे तरुण तहलरामानी असांजो हिकिड़ो वॾो में वॾो फैशन डिज़ाइनर आहे, सभिनी खे ख़बर हूंदी। उन्हनि जा पिता आर्मी में हुया, त उन्हनि छा कयो न, हुननि ॾिठो त भई कोई रस्तो ॾिसण न आयो, त हुननि पंहिंजो प्लेन ई वञी करे उते क्रैश कयो। प्लेन क्रैश कयूं त हुननि जो माना सॼो एयरपोर्ट ई उहो थी वियो, त माना उहो उन्हनि खे रोकण जे लाइ एयरपोर्ट ई न हूंदो, उहो रनवे ई न हूंदो, त एरोप्लेन फाइटर प्लेन किथां ई अॻियां ईंदा। त उन्हनि खे जीत हासिल करण में तमामु सुठी इहा मिली। प्रेम असांजा जेके आहिनि प्रेम रामचंदानी जी, उन्हनि बि तमामु सुठो योगदान ॾिनो लड़ाईअ में। जब उन खां पोइ हाणे हिकिड़ी पिक्चर निकिती आहे गाज़ी अटैक, मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिस्टर गुलाब थदानी जो हिकिड़ो इंटरव्यू अथव, उहो ज़रूरु ॾिसजो। गाज़ी अटैक में जेका सबमरीन हुई इंडिया जी, जंहिं वञी करे हेठां ई हेठां पाणीअ में जब तमामु सुठी फतह हासिल कई, उन सबमरीन खे सबमरीन जे वञण खां अॻु टेस्टिंग थींदी आहे न, भई बराबरि आहे की न, उनजी सुठे नमूने सां हले थी की न, सॼो उनमें सिपाहियुनि जे लाइ खाधो पीतो सभु बराबरि आहे, फ्रीज़र बराबरि हले थो उन्हनि जो। उहो असांजे उन्हनि सिंधी भाउ गुलाब थदानी जी उहो सॼो मैनेज कयो हुयो, उन्हनि जो स्ट्रक्चर, उन्हनि जी डिज़ाइन, उहो बि तव्हांखे हिन में ॾिसणंदो। उन खां पोइ अञा मां चवां त बिज़नेस में सभिनी खां पहिरीं सिंधी, जेकॾहिं बिज़नेस कंदासीं त छा कंदासीं? टैक्स पे कंदासीं न। जेकॾहिं वॾो बिज़नेसमैन त उनखे वाइट ॾेखारणो आहे त उहे कुझु करण में, त वधि में वधि टैक्स पेयर्स सिंधी आहिनि। 25% ऑफ GDP जो चवंदा आहिनि त टैक्स पेयर्स जो उहो सॼो सिंधियुनि जे खाते में ईंदो आहे, त इहो नेशन जे इन में इन्हनि जो योगदान आहे। स्पोर्ट्समैन में असांजा 2 डायमंड्स आहिनि त चङा ई, पर जेके आहिनि त हिकिड़ा पंकज आडवाणी, जिन एतिरा हाणे एतिरी नंढड़ी उमिरि में ई तमामु सुठा अवॉर्ड्स वग़ैरह जीतिया अथऊं बिलियर्ड्स में। ऐं उन खां पोइ क्रिकेट में नरेंद्र हिरवानी जी। त हाणे मूंखे तव्हां एतिरा असांजा न्यूज़ रीडर्स अॼु तव्हां ॾिसंदव, किशोर अजवानी जी, निधि जी, केतिरा असांजा सिंधी अची विया आहिनि न्यूज़ रीडर्स। ॾिसो मीडिया में, ॾिसो फिल्मुनि में, ॾिसो हिकु थिएटर में त हज़ारे सिंधी आहिनि, गायक त बेशुमार, राम पंजवानी जी, काजल चंदीरामानी, घनश्याम वासवानी, नाला अनगिनत आहिनि, अनगिनत, कंहिंजो ॻणाइजे। हाणे तव्हांखे अहिड़ी काई फील्ड ॾिसण अचे थी पई त जंहिंमें असांजा सिंधी न पहुता हुजनि। मुंहिंजे दिमाग़ जे हिसाब सां त, या जेतिरा मां इंटरव्यूज़ कवर कयां थी उन हिसाब सां त हर फील्ड में पहुता आहिनि। त आर यू अ प्राउड सिंधी? बिकॉज़ ॿियनि जेकॾहिं हासिल कई आहे जीत, त उन्हनि वटि उन्हनि जी उन्हनि खे हिकिड़ो घर हुयो, स्टेट हुई, जिते उन्हनि रही करे पूरी तरह सां पंहिंजो पाण उते एस्टेब्लिश्ड सर्कमस्टेंसेस में पंहिंजे देश खे, पंहिंजे माना स्टेट खे या पंहिंजे शहर खे वधायो हुजे। सिर्फ़ु सिंधी आहिनि जिन सॼे इंडिया जे इन में रोशन कयो आहे पाण खे। उन जे अलावा न सिर्फ़ु पंहिंजे लाइ, पर उन सां गॾु गॾु सॼी कंहिं बि ईअं में न लिखियलु हूंदो आहे त ओनली फॉर सिंधीज़, ओनली फॉर एडमिशन इज़ ओनली फॉर सिंधीज़, या हॉस्पिटल में ओनली फॉर सिंधीज़, सॼी कम्युनिटी खे। ऐं उन में वधि स्कीम्स हेल्प करे अचण में बि सिंधीज़ जो योगदान आहे। जीअं असांजी हॉस्पिटल आहे जंहिंमें असां स्कीम खणी आया आहियूं, जिते हार्ट जो ऑपरेशन उल्हासनगर सॼे महाराष्ट्र लेवल ते फ्री आहे। ऐं पिछलनि 4 सालनि में आई एम प्राउडली आई कैन से कि असां 60 करोड़ खां मथे जनता जी मदद कई आहे। असां स्कीम्स खणी आयासीं, उन्हनि स्कीम्स जो योगदान, त इहो हिकिड़ो सिंधीअ में ई वधीक जज़्बो हूंदो आहे, सेवा भाव जो, इहो करण जो। त आई मस्ट से कि आई एम अ प्राउड सिंधी। ऐं मूंखे पंहिंजे कम्युनिटीअ ते नाज़ आहे, जंहिं ज़ीरो मां पाण खे हीरो साबित कयो आहे, जो अॼु असांजी तारीफ़ हर कोई थो करे। असांजे खाधनि पीतनि जी, असांजे पहनावे जी, रिच कल्चर, रिच पहनावो असांजो, असांजी उथणी वेहण जी, असांजी सभ्यता जी, असांजी संस्कृतीअ में जेतिरा तहज़ीब वारा सिंधी हूंदा आहिनि न, वेलकम करण में ऐं तहज़ीब में, मैनर्स जंहिंखे असां अॼुकल्ह चई था सघूं, त उहे सिंधी सभिनी में अॻियां आहिनि।
पर हिक ॻाल्हि जो ॾुख रहिजी वियो, जो असां जिते रहियासीं न उते असां पाण खे ढाले छॾियोसीं, छो त उन वक़्तु ज़रूरत हुई असांखे रोटी खाइण जी, कुछ भी याद न पियो अचे त जिते असां रहूं पिया उतां खे कल्चर खे हाणे जिते रहंदासीं उतां जो ई असां एडॉप्ट करणो पवंदो न, त असां उन में पंहिंजी भाषा विसरंदा वियासीं। असां पंहिंजो कल्चर जिते रहियासीं असां उन्हनि जे कल्चर खे एडॉप्ट कंदा रहियासीं। गुजरात में रहियासीं त गुजराती साड़ी पाइण, असां सिंधी पहनावो विसरी वियासीं, सिंधी खाधा विसरी वियासीं, सिंधी लैंग्वेज विसरी वियासीं। त हे असांजो थी वियो त असां हाणे ताईं हर फील्ड में असां पंहिंजो योगदान ॾिनो आहे। पर जीअं त तव्हां यूथ आहियो, तव्हां जे मथां ईंदड़ वक़्त जी इहा आहे, मां 41 असां पार्टिसिपेंट्स हिन वक़्तु आहियूं, इन मां घणेई यूथ हूंदा, त मां इहो यूथ खे ज़रूरु चवणु चाहींदमि त बी अ प्राउड सिंधी। जे छो त वॾे में वधीक शहाणी असां आहियूं, शहाणा असां आहियूं, त पंहिंजे लैंग्वेज खे बढ़ावो ॾियो, पंहिंजे दोस्तनि खे सिंधीअ में ॻाल्हायो, मिटनि माइटनि सां सिंधीअ में ॻाल्हायो। सभिनी खां वधीक पॉलिटिक्स में अचण जी कोशिशि कयो। पॉलिटिक्स इज़ नॉट अ बैड थिंग, पॉलिटिक्स माने सत्ता में अचणु तमामु ज़रूरी आहे। IPS IAS इहे UPSC जा एग्ज़ाम्स ॾेई करे IAS में असां हाणे इहा मुहिम हलाए रहिया आहियूं, त IAS जा एग्ज़ाम्स ॾियो, जीअं तव्हां ब्यूरोक्रेट्स थियो ऐं पंहिंजे कम्युनिटीअ जे लाइ अञा सुठे नमूने सां, न सिर्फ़ु कम्युनिटी जे लाइ पर देश जी सुठे नमूने सां सेवा करे सघो। छो त बिज़नेस त हाणे पप्पा संभालनि था, मम्मी संभाले थी, प्रोफेशनल्स भी असां सब थी आहियूं, डॉक्टर वकील लेडीज़ भी अची वयूं आहिनि हाणे फील्ड में, प्रोफेसर पढ़ाईअ जे में, पायलट भी आहिनि हाणे त छोकिरियूं, उहो भी मुंहिंजे हिक में अथव कि कोविड जे वक़्तु चाइना मां जेॾी महिल वुहान में थी हुई त उते जेॾी महिल भारतवासी अटकिया हुया त उन्हनि खे वठण जे लाइ वयूं हुयूं, त उहे 2 सिंधी लेडीज़ हुयूं पायलट एयर होस्टेस। उन्हनि जो सॼो उन्हनि ॾाढो सुठे नमूने ॿुधायो आहे, त उन्हनि खे ओॾी महिल कीअं पई फीलिंग अचे, तॾहिं त ॾाढो डपु पियो थिए न, पर उन्हनि कीअं मैनेज कयो त वी आर ब्रेव सिंधीज़। पर हेतिरो कॉन्ट्रीब्यूशन असांजे वॾनि कयो, हाणे तव्हां यंग जनरेशन जे मथां आहे। इहे 2 ज़िम्मेदारियूं असां सम्झी था सघूं त हिकिड़ो त सत्ता पक्ष में अचो, असां छा कंदा आहियूं न, असांजे पॉलिटिशियंस खे सपोर्ट कंदा आहियूं, छो त ज़रूरी आहे, इट्स अ इम्पोर्टेंट, जीअं पढ़ाई ज़रूरी आहे तीअं इन्हनि में अचण बि ज़रूरी आहे, त असां क़ाइदा कानून सुठे नमूने सां पास कराए सघंदासीं। IAS हूंदासीं त जंहिं शहर में रहूं था उन शहर जे लाइ असां वधीक बहितर नमूने में करे सघंदासीं। त इन फ्यूचर जो पास्ट ॿुधायो, प्रेज़ेंट ॿुधायो, हाणे मां फ्यूचर जी तरफ़ हलंदे चवंदमि त असांजे यूथ खे IAS ऐं UPSC जे एग्ज़ाम्स में उते वधीक में वधीक पार्टिसिपेट करणु खपे, पॉलिटिक्स में वधीक अचणु खपे, छो त इहो सत्ता खे असां अपनाईंदासीं त पंहिंजे एरिया जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ ऐं ॿियनि जे लाइ बि, छो त असां में सेवा जो जज़्बो आहे, वधीक सुठी नमूने करे सघंदासीं। ऐं थर्ड एंड इम्पोर्टेंट थिंग कि सिंधी भाषा खे ॻाल्हायूं, सिंधी कल्चर खे सम्झूं, पढ़ूं, फेस्टिवल्स गॾिजी करे मल्हायूं, ऐं जीअं छेॼ पहिरीं लॻाईंदा हुआसीं तीअं वापसि चालीहे जे मेलनि में छेॼ लॻायूं ऐं चालीहनि जे टाइम ते पंहिंजे मंदर टिकाणनि में ज़रूरु वञूं। इहो फ्यूचर जो कॉन्ट्रीब्यूशन थींदो असांजो, पंहिंजो कम्युनिटी ऐं पंहिंजे नेशन जी तरफ़ बि। इहो चई करे मूंखे लॻे थो त मां लॻभॻि सभु पॉइंट्स कवर कयूं, थी सघे थो मूंखे किथे काई रहिजी वई हुजे पॉइंट, पर वक़्त खे ॾिसी करे मां पंहिंजे वाणीअ खे हिते ई विराम ॾींदमि ऐं होप कि तव्हां जेको मूंखे टाइम ॾिनो आहे उन टाइम में मां तव्हां सां जेको शेयर कयो उन में तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु त यूज़फुल लॻो ई हूंदो। तव्हांखे अॼु जो सेशन में काई न काई इंफॉर्मेशन ज़रूरु सुठी लॻी हूंदी, बराबरि आहे? त मां हिते ई तव्हां सभिनी मूंखे पेशेंटली ॿुधो एतिरो, हुन जे लाइ मां तव्हांखे धन्यवाद चवंदमि। जय झूलेलाल। थैंक यू मैडम, तव्हां असां सभिनी सिंधियुनि ॿारनि खे जाम सुठो मार्गदर्शन ॾिनो। अॻिते उहे अची करे पंहिंजे देश जो नालो कंदा, उन सां गॾु असांजी जात जो, क़ौम जो, कल्चर जो कुंड कर्श में वञी करे पंहिंजी ज़ोबिया वधाईंदा। थैंक यू। मैडम मां नीलम मैडम। हिकु ॻाल्हि इहो बि चवंदमि त जंहिं हिसाब सां मैसेजिस अचनि था त ॿारनि इंजॉय कयो आहे,
पर हिकु ॻाल्हि आहे त तव्हां जेॾीमहिल सिंधी ॿार किथे बि बीहो था न, जिते बि सिंधी कल्चरल प्रोग्राम हुजे कॉलेज जो न, हुनमें बढ़ी चढ़ी करे हिसो वठो। छो त हिते कॉलेज ही हिकिड़ी अहिड़ी जॻह अथव न जिते तव्हां पंहिंजे टैलेंट खे शोकेस करे सघो था पिया ऐं फ्रेंड्स सां गॾु कयो था पिया। त हेतिरी सुठी फैकल्टी, हेतिरी तव्हांखे सपोर्टिव फैकल्टी आहे न, त हिन जो जाम भरपूर फ़ाइदो वठो ऐं जाम सारा पाण सां गॾु ॿियनि ॿारनि खे बि हिननि ॻाल्हियुनि में, सिंधी ॿारनि खे जोड़ियो। इहो मां ज़रूरु चवंदमि पंहिंजे नौजवान साथियुनि खे। नीलम मैडम, मूलचंदानी मैडम। हाँ मैडम। अलका मैडम। यस हाँ मैडम। सिंधी एसोसिएशन जे तरफ़ मां प्रोफेसर अलका गोलानी अॼोके ॾींहं ऐं कार्यक्रम जे मुख्य अतिथि हीना शहदादपुरी जो तहे दिल सां शुक्रगुज़ार करियां थी, जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे विच में अची असांखे सिंधी क़ौम जो देश लाइ योगदान जे बारे में इल्मु ॾिनो, जंहिं असांखे मन में सिंधी क़ौम लाइ हिकु जज़्बो पैदा कयो, सिंधी हुअण जो फ़ख्रु महसूसु करायो। ऐं मैडम हीना मैडम हिकु सुठियूं ॻाल्हियूं ॿ टे ॿुधाई त असां सिंधी जाम महिनती आहियूं, असांजे जीन्स में पियल आहे महिनत करणु, असांजी सम्झ सॼी असांजी महिनत में बॉडी हुन में जीन्स में पियल आहे। ऐं हिकु ॻाल्हि मैडम जेका चई त असां पंहिंजे इनकम जो 10% मंदरनि में पाठशालनि में ठाराईंदासीं, त मां अॼु सभिनी सिंधियुनि ॿारनि खे रिक्वेस्ट थी कयां त तव्हां बि ईअं किथे ॾिसोसि, मंदर धर्मशालाऊं त वॾी ॻाल्हि आहे, पर एटलीस्ट तव्हां न दोस्त, जीअं अॼु सुबुह मूंखे कंहिं फ़ोन कई ॿार कि मां एसआर बीकॉम जी फ़ी न भरे सघियो आहियां, सिंधी ॿार हुयो ऐं मुंहिंजा हाणे एग्ज़ाम्स आहिनि, हाणे मुंहिंजो साल हली वियो, मूंखे अखियुनि में पाणी अची वियो। असां सिंधी हिक ॿिए जी मदद करण में जाम अॻियां आहियूं। त तव्हां ॿार, तव्हां पंहिंजे दोस्तनि खे, साहेड़ियुनि खे, अगरि किथे कंहिंखे ॾिसो कंहिंखे प्रॉब्लम आहे त उनखे ज़रूरु ज़रूरु मदद करण जी कोशिशि कयो। जीअं मैडम ई चयो असां सिंधी 10% धर्मशाला ऐं मंदर उन्हनि में यूज़ कंदा आहियूं, तीअं तव्हां पंहिंजे फ्रेंड्स खे एटलीस्ट जेके तव्हांजे नियर डियर आहिनि, फ्रेंड्स आहिनि, उन्हनि खे तव्हां ज़रूरु मदद कयो। ऐं सिंधी ॻाल्हाइण में शर्मायो न, सिंधी ॻाल्हाइण में फ़ख्रु महसूसु कयो, असां सिंधी आहियूं। अॼु तव्हां नई जनरेशन पंहिंजे ॿारनि सां हिंदीअ में ॻाल्हाईंदव त ॿार सिंधी किथे वञी सिखंदा? उहे घर में सिंधी सिखाणी आहे, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जेके बि लैंग्वेजिस चओ था ॿाहिरि वञी ज़रूरु सिखंदा, पर सिंधी ॿोली त घर में ई सिखणी आहे उन्हनि खे। त मैडम जे हिन स्पीच मां तव्हां हिकु लेसन पिरायो त अॼु खां वठी सिंधी सॾाइण में प्राउड फील कयो, फ़ख्रु महसूसु कयो, शर्मायो छो था मां सिंधी आहियां, अंध खां टई तव्हां फ़ख्रु महसूसु कयो, पंहिंजे ॿारनि खे सम्झायो कि असां सिंधी आहियूं। त इहा हिनजी मूंखे ॾाढी वणी ॻाल्हि, सभिनी खे सम्झणु खपे। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां असांजी प्रिंसिपल गीता मेनन मैडम जी, जंहिंजी कोशिश सां ही प्रोग्राम रखणु मुमकिन थी सघियो। मां शुक्रगुज़ार आहियां एचओडी ऑफ फिजिक्स डिपार्टमेंट नीलम कपूर मैडम जी, जेका हमेशह प्रोग्राम रखण सां तहे दिलि सां मदद कंदी आहे ऐं पंहिंजो योगदान ॾींदी आहे। मां शुक्रगुज़ार आहियां असांजी प्रोफेसर जया भोजवाणी मैडम, कन्वीनर ऑफ सिंधी एसोसिएशन, जंहिं हेॾा सुठा सुठा प्रोग्राम अरेंज कंदी आहे, रखंदी आहे, जिन मां असां सिंधी ॿारनि खे हिकु फ़ख्रु फील थींदो आहे, हिकु महसूसु थींदो आहे, हा वी आर ऑल्सो सिंधी, असां सिंधी आहियूं। ऐं कमिटी मेंबरन्स जो जंहिं पंहिंजी महिनत ऐं कोशिश सां हिन प्रोग्राम खे वजूद में आंदो। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी सहभागी प्रोफेसरनि जो, जेके कमिटी में न हूंदे बि पंहिंजो टाइम ॾेई करे हिन प्रोग्राम खे सक्सेस बणायो। अॼु जो प्रोग्राम तमामु शानदार नमूने, सुठे नमूने सफल थियो, जंहिं लाइ मां वरी शुक्रगुज़ार आहियां सभिनी शागिर्दनि जो। जीअं हाणे मैडम हीना मैडम चयो, अञा वधीक वधीक शागिर्द सिंधी प्रोग्रामनि में, सिंधी एक्टिविटीज़ में भाग वठो, अॻियां अचण जी कोशिशि कयो। जीअं मैडम चयो आहे तव्हां पॉलिटिक्स में अचो, पॉलिटिक्स गंदी ॻाल्हि कोन्हे, पॉलिटिक्स में ईंदा त तव्हां जीअं हाणे घर खे तव्हां मां चवां घर में सिंधी ॻाल्हायो, जीअं घर खे तव्हां सिंधीअ में कन्वर्ट कयो, तीअं पॉलिटिक्स में अची तव्हां देश लाइ कुझु करे सघंदव, सिंधियुनि लाइ वधीक कुझु करे सघंदव। त पॉलिटिक्स कोन्हे, उन में अचण जी कोशिशि कयो ऐं सभिनी शागिर्दनि खे जे महिनत सां इन अटेंड करण सां सभिनी इन प्रोग्राम खे अमली जाम पातो। इन सभिनी सुठे नमूने भाग वरितो ऐं सभिनी अॼु खां वठी कसम खाओ त तव्हां सभु सिंधीअ में ई ॻाल्हाईंदव। जय झूलेलाल, आयोलाल, चओ सभई झूलेलाल। थैंक यू। झूलेलाल। नीलम। हाँ मीना, हीना मैडम सॉरी, इजाज़त है। भोजवानी मैडम, भोजवानी मैडम, ओवर टू भोजवानी मैडम। हाँ मैडम
महिरबानी अलका, सभिनी खे सुठो तव्हां मैसेज ॾिनो, मैडम खे बि थैंक यू। असां वटि आया, असांजे ॿारनि लाइ तव्हां हेॾो एफर्ट्स वरिता, पंहिंजो कीमती टाइम कढियो हिन सभिनी, ऐं असांजा गेस्ट जेके बि ॿाहिरां आया आहिनि लिंक खणी करे, असांजा ॿार, असांजा टीचर, दोस्त, साहेड़ियूं, सभु स्टाफ, सभिनी खे थैंक यू असांजे प्रोग्राम अटेंड करण ते, थैंक यू। नीलम कपूर सिंधीअ में त ॻाल्हाए थोरो। हा, नीलम कपूर पंजाबी आहे पर सिंधीअ में सुठो ॻाल्हाईंदी आहे। रिकॉर्डिंग बंद कया न।